साइंस अहिड़े क़िस्म जे इल्म खे सॾींदासीं असां जेको इल्मु असां वटि तजुर्बनि ऐं मुशाहिदनि ते ॿधल हूंदो आहे। त साइंस जी वस्फ़ मां ई ख़बर पवे पई असांखे त साइंस ॿिनि शयुनि ते डिपेंड करे पई। साइंस जे अंदरि हिकिड़ो मुशाहिदो आहे जंहिंखे असां अंग्रेज़ीअ में ऑब्ज़र्वेशन सॾींदासीं, ऐं साइंस जे अंदरि ॿियो असां वटि तजुर्बो आहे जंहिंखे असां एक्सपेरिमेंट सॾींदासीं। यानी ऑब्ज़र्वेशन ऐं एक्सपेरिमेंट, मुशाहिदो ऐं तजुर्बो, इहे ॿ साइंस जा हिकिड़ा बुनियादी कम आहिनि जिन खां सवाइ साइंस असां वटि नामुकमल आहे। साइंस में असां रुगो शयुनि खे पढ़ंदासीं न, बल्कि साइंस में असां शयुनि खे प्रैक्टिकली करे ॾिसंदासीं त जेका शइ असां पढ़ी आहे आया उहा ईअं थी बि रही आहे या न थी रही आहे असां वटि, हक़ीक़त में ईअं आहे बि या न। साइंस असां वटि दुनिया में खोड़ सारनि राज़नि तां पर्दा खणी छॾिया आहिनि। साइंस जी मदद सां ई असांखे ख़बर पई आहे चंड कीअं थो हले, तारा कीअं था चमकनि पिया असां वटि, इंडलट कीअं थी निकिरे, खिवण कीअं लॻी रही आहे, गजगोड़ कीअं थी थिए पई। साइंस काइनात जे सभिनी राज़नि खे परखे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं शयूं साइंसदाननि जे हथां ईजाद थियूं आहिनि। असांजो हवाई जहाज़ आहे, असांजूं मशीनूं आहिनि, असांजी ज़िंदगीअ में इस्तेमालु थींदड़ खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ईजादात में शामिल थियनि पयूं। मुशाहिदो साइंस जो हिकिड़ो बेसिक टूल आहे असां वटि। मुशाहिदे मां मुराद इहा हूंदी आहे त कंहिं बि कम खे असां बारीक बीनीअ सां जाचियूं, गौर ऐं वीचार कयूं, सोचियूं ऐं सम्झूं त इहो जेको कमु थी रहियो आहे इहो कहिड़े नमूने सां थी रहियो आहे, कीअं थी रहियो आहे इहो कमु। ऐं जॾहिं असां कंहिं बि शइ जे मुतलिक़ गौर वीचार कंदासीं, सोचींदासीं, सम्झंदासीं त उन खां बाद में वरी उन्हनि शयुनि खे असां पाण करे ॾिसंदासीं, प्रैक्टिकली परफॉर्म करे ॾिसंदासीं त आया वाकई ईअं जेको असां ॾिसी रहिया आहियूं त छा इहो ईअं थिए बि थो। जॾहिं असां उनखे प्रैक्टिकली कंदासीं ऐं असांखे रिज़ल्ट मिलंदी त अहिड़े क़िस्म जी शइ खे असां वरी तजुर्बो सॾींदासीं। त साइंस आहे तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जो नालो। त इट इज़ द नॉलेज which is based upon observation and experiments, यानी तजुर्बनि ऐं मुशाहिदनि ते ॿधल इल्म खे सॾियो वेंदो आहे साइंस। साइंस असुल में असां वटि लैटिन वर्ड आहे, लातीनी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। लैटिन मीन्स लातीनी, ओल्ड लैंग्वेज आहे। वर्ड आहे असां वटि साइंटिया, जंहिंजी माना आहे असां वटि टू नो, माना ॼाण या इल्म। साइंस लातीनी ॿोलीअ जो हिकिड़ो लफ़्ज़ आहे। क़बल मसीह खां बि अॻु जूं ॻाल्हियूं आहिनि साइंस जे अंदरि मौजूद। त उन टाइम जेके ॿोलियूं मशहूर हुयूं उन में ख़ुसूसन साइंस जी ॿोलियुनि में जेके वर्ड असांखे मिलनि था पिया उहे या असांखे लातीनी ॿोलीअ जा लफ़्ज़ था मिलनि यानी लैटिन लैंग्वेज थो मिले, या असांखे वरी यूनानी ॿोलीअ जा लफ़्ज़ था मिलनि यानी ग्रीक लैंग्वेज। त यानी जेके ग्रीक्स ऐं लैटिन्स हुया इन्हनि जा इब्तिदाई कारनामा जेके आहिनि सो साइंस जी फील्ड जे अंदरि मौजूद आहिनि। जीअं दुनिया तरक़ी कंदी वई त साइंस जी जेका फील्ड आहे उहा वधंदी वई ॾींहों ॾींहुं। पोइ साइंसदाननि महसूस कयो त हाणे साइंस खे मुख़्तलिफ़ शाखुनि में विरहायो वञे। पोइ साइंस जूं ॿ मेजर ब्रांचिस तयारु कयूं वयूं, यानी साइंस जे ब्रांचिस ॾिसूं असां त ॿ ब्रांचिस आहिनि। हिकिड़ी आहे असां वटि तबई साइंस, जंहिंखे असां फिज़िकल साइंस पिणु सॾींदासीं, ऐं ॿी आहे असां वटि हयातियाती साइंस, जंहिंखे असां
बायोलॉजिकल साइंस पिण छॾींदासीं। हाणे हयातियाती साइंस में असां ॼाण हासिल कंदासीं जानदार शयुनि जे मुताबिक़ यानी लिविंग थिंग्स। जेके भी असां वटि जानदार शयूं अचनि थियूं, लिविंग थिंग्स मौजूद आहिनि, उहे सभई लिविंग थिंग्स असां पढ़ंदासीं बायोलॉजिकल साइंस में। यानी जंहिं बि शइ जे अंदरि साह मौजूद आहे उहा जिंदा आहे, उन जी मुकम्मल ॼाण हासिल कई वेंदी असां वटि हयातियाती साइंस में। ऐं जेके भी शयूं असां वटि गैर जानदार आहिनि, नॉन लिविंग थिंग्स आहिनि, उन्हनि सभिनी जी ॼाण हासिल कई वेंदी असां वटि तबई साइंस में। यानी तबई साइंस में जेका ॼाण मिलंदी उहा बेजानदार शयुनि जे मुतलिक़ ॼाण मिलंदी। यानी नॉन लिविंग थिंग्स जे मुतलिक़ जेका इंफॉर्मेशन असांखे हासिल करणी आहे उहा असां तबई साइंस मंझां हासिल कंदासीं। हाणे जेका बायोलॉजिकल साइंस आहे, जानदार शयूं, जॾहिं अञा वधीक थोड़ी तरक्की थी साइंस जी फील्ड में, त इन बायोलॉजिकल साइंस के वरी ॿिनि शाखुनि में विरहायो वियो। हिकिड़ी शाख जो नालो रखियो वियो ॿूटा ऐं ॿी शाख जो नालो रखियो वियो असां वटि जानवर। ॿूटनि खे असां अंग्रेजीअ वारे इल्म, ॿूटनि जे इल्म खे असां अंग्रेजी में सॼोसीं बॉटनी, यानी इल्म निबातात, ॿूटनि जो इल्म। ऐं जानवरनि वारे इल्म खे असां अंग्रेजी में सॼोसीं ज़ूलॉजी, यानी इल्म हैवानात। इहे आहिनि असां वटि ॿ ब्रांचूं हयातियाती साइंस जूं। वरी जॾहिं असां तबई साइंस ते हलियासीं त इन तबई साइंस खे बि खोड़ सारनि ब्रांचुनि में विरहायो वियो। उन्हनि ब्रांचुनि मंझां ॿ अहम ब्रांचूं रखियूं वयूं। हिकिड़ी ब्रांच जो नालो रखियो वियो असां वटि फिजिक्स ऐं ॿी ब्रांच जो नालो रखियो वियो केमिस्ट्री। याद यानी फिजिक्स जे अंदरि असांखे कहिड़ियुनि शयुनि जे मुतलिक़ ॼाण मिलंदी? फिजिक्स जे अंदरि असांखे ॼाण मिलंदी हिकु मादो प्लस ॿियो तवानाई। यानी फिजिक्स असांखे मादे ऐं तवानाई जे मुतलिक़ ॼाण ॾींदी ऐं केमिस्ट्री यानी इल्म कीमिया इहा फ़क़त असांखे मादे जे मुतलिक़ ॼाण ॾींदी, त उन खे चवंदासीं असां केमिस्ट्री यानी इल्म कीमिया। त इहा आहे असां वटि जर्नल डिस्क्रिप्शन साइंस जे बेसिक पॉइंट्स जे मुताबिक़।